ड्यामशोरो में खबर ॾींदा हलो त ड्यामशोरो जे पाक चाइना इंटरनेशनल स्कूल एंड कॉलेज सिस्टम इंतजामिया पारां इदारे में पढ़ंदड़ ॿारनि जे वालिदैन सां गॾिजाणी करे खेनि ॿारनि जी तालीम ऐं सिख्या बाबति आगाही ॾिनी वई। पाक चाइना इंटरनेशनल स्कूल एंड कॉलेज सिस्टम ड्यामशोरो जे डायरेक्टर मीरज़ादी ऐं प्रिंसिपल आयशा मोहम्मद वालिदैन के ॿारनि जे इम्तिहान जा नतीजा ॾींदे 6 महीननि जी कारकर्दगी ॿुधाईंदे चयो त पाक चाइना इंटरनेशनल स्कूल एंड कॉलेज सिस्टम ड्यामशोरो तालीम जे मैदान में पाण मञायो वए। हिते तालीम पढ़ाईंदड़ ॿारनि के मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते ख़ासि ध्यानु ॾियण सां गॾु चीनी ॿोली जी बि सिख्या ॾिनी पई वञे, जॾहिं त कुनफू समेत मुख़्तलिफ़ करतबनि ऐं रांदियुनि ज़रिए ॿारनि जे ज़हनी तौर जिस्मानी सिहत जो बि ख्यालु रखियो पियो वञे। हिननि वालिदैन ते ज़ोर भरियो त ॿारनि जी तालीम ऐं तरबियत ते ख़ासि ध्यानु ॾे संदन मुस्तक़बिल संवारियो वञे। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।